सुबुह मिलियम सूमरा उठे जूं वाधायूं, सावण सोड़ लाथी थियूं साणीअ में सुरहायूं। जी दोस्तों, अव्हां खे भली कार कयूं था पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। वीडियो शुरू करण खां पहिरीं दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। जी दोस्तों, अॼु असांजो वीडियो आहे सिंध जी हिकु बहितरीनु लोक फनकारा जे बारे में। कुझु सिंधी फनकार अहिड़ा रहिया आहिनि जिन जे बारे में सिंधी नौजवान नथा ॼाणनि। कुझु सिंधी फनकार अहिड़ा रहिया आहिनि जिन जो तालुक़ सिंध जे भुज कच्छ वारे ऋण राजस्थान सां रहियो आहे। सो 1947 खां पोइ ॼण सिंध खां कटिजी विया आहिनि ऐं असांजी हाणोकी सिंध जे माण्हुनि ॼण उन्हनि खे विसारे छॾियो आहे। असांजे वीडियो जो मक़सदु आहे अवां नौजवाननि ताईं अहिड़नि विसरियल किरदारनि जी ॼाण पहुचाइणु। अॼु असांजो वीडियो आहे अहिड़ी विसरियल शख़्सियत जे बारे में। अॼु असांजो वीडियो आहे हिकु भलोड़ गुलकारा मैडम नूर बानूअ जे बारे में। नूर बानूअ जो मुकमल नालो नूर बानू गोपांग हुयो। नूर बानूअ जी पैदाइश 1942 में पीरू लाशारीअ जे वेझो ॻोठ मिठो गोपांग बदीन में थी। उन खां पोइ हूअ लॾ पलाण करे तलार में अची वेठी। नूर बानूअ जे वालिद जो नालो सुलेमान गोपांग हुयो। पेशे जे लिहाज़ खां सुलेमान गोपांग पोरियत ऐं हारी हुयो। नूर बानू कॾहिं बि स्कूल कोन वई ऐं शुरूअ में हूअ ॻोठनि जे शादियुनि जे काॼनि में पंहिंजो कलाम ऐं लाॾा पेश कंदी हुई। उन खां पोइ हुन उस्ताद हयात गोपांग ऐं उस्ताद मिठो कच्छीअ खां फ़न जी सिख्या वरिती। सिंध जूं मशहूरु शख़्सियतूं पीर अली मोहम्मद शाह राशिदी ऐं पीर हसामुद्दीन राशिदी मौसीक़ी ऐं सिंधी सक़ाफ़त सां इश्क़ कंदा हुआ। हिक भेरे उहे जनाब सैयद वदल शाह राशिदीअ जी दावत ते तलहार विया। उते साईं उन्हनि जे लाइ राग महफ़िल कराई जंहिंमें नूर बानू पंहिंजो कलाम पेश कयो, जेको राशिदी साहिबान खे तमामु घणो पसंदि आयो ऐं रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते ॻाइण जी सलाह ॾिनी। अहिड़ीअ रीति पीर ज़मान शाह राशिदी वल्द वदल शाह राशिदी नूर बानूअ खे 1960 में रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते मुतारिफ़ करायो। नूर बानूअ जो रेडियो हैदराबाद ते पहिरियों कलाम हुयो मुंहिंजे मारूड़नि जूं ॿोलियूं सुञाणा। उन खां पोइ ॿियो मशहूरु कलाम हुयो मुंहिंजे मिठड़नि मारुनि ते अला ककर छांव कजां। नूर बानूअ जा ज़्यादातर कलाम सोलो याने अकेले ॻायल आहिनि, पर कुझु फ़नकारनि सां गॾिजी करे कलाम बि ॻायो आहे, जहिड़ो क मास्टर मोहम्मद इब्राहिम, मिठो कच्छी, जीजी ज़रीना बलोच ऐं अमीना सां पिणु गॾिजी कलाम ॻायो आहे। संदसि जो इंतकाल 14 फरवरी 1999 में तलहार में थियो ऐं संदसि जी आख़िरी आरामगाह हैदर शाह लकियारी क़ब्रिस्तान में आहे। जी दोस्तों, त हीअ हुई मालूमात सिंध जे हिकु विसरियल बाब नूर बानू फनकारा जे बारे में। उमेद कयूं था त असांजो वीडियो अव्हां खे पसंदि आयो हूंदो। दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। वॾी महिरबानी। जीए सिंध। जय झूलेलाल।